हाय गाइस, हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई? अॼु मां तव्हांखे वठी थी हलां इथिका न्यूयॉर्क। नो वेट, अॼु मां तव्हांखे वठी थी हलां अहमदाबाद। एक्चुअली ॿिन्हिनि हंधि नताशा रहेजा सां मिलाइण अॼु मां तव्हांखे वठी थी हलां अहमदाबाद में। जिते हुन पंहिंजे नानीअ सां गॾु हिकु सिंधी कढ़ी जी डॉक्यूमेंट्री फिल्म ठाही हुई। नाउ, हू इज़ नताशा रहेजा? नताशा रहेजा हिकिड़ी लीगल एंड विजुअल एंथ्रोपोलॉजिस्ट आहे। प्रोफेशनली हुआ असिस्टेंट प्रोफेसर आहे कॉर्नेल यूनिवर्सिटी में एंड हुन पीएचडी कई आहे न्यूयॉर्क यूनिवर्सिटी मां एंथ्रोपोलॉजी में। माने ये जाम पढ़ियल गढ़ियल छोकिरी आहे ऐं जाम होशियार छोकिरी आहे। होड़ा प्रोफेसर बि आहे, होड़ा फिल्मूं बि ठाहींदी आहे एंड बेसिकली जाम ये फाड़ू कमु कंदी आहे कम्युनिटीज़ ला, माइनॉरिटी कम्युनिटीज़ ला। एंड हुन जो जेको इंटरेस्ट आहे उहो माइग्रेशन स्टडीज़, सिटीजनशिप, एथनोग्राफिक फिल्म्स, माना बेसिकली कम्युनिटीज़ खे स्टडी करणु हुनखे ॾाढो वणंदो आहे। नताशा रहेजा जो असां वीडियो विधो हुयो स्टोरीज़ ऑफ सिंध ॿ ॾींहं अॻु। आई होप तव्हां उहो वीडियो ॾिठो हूंदो। उनमें हुन पंहिंजे नाना नानी जे बारे में, दादा दादी जे बारे में ॻाल्हायो आहे ऐं सिंध सां हुनजो छा नातो आहे उन जे बारे में ॻाल्हायो अथई। अगरि उहो वीडियो न ॾिठो हुजेव त प्लीज़ ॾिसिजो। अॼु हिन वीडियो में नताशा जी फिल्म सिंधी कढ़ी अ रेसिपी बाय नानी, इहा जेकी डॉक्यूमेंट्री फिल्म आहे उहा हिकु वॾे प्रोजेक्ट जो हिकु हिसो आहे। प्रोजेक्ट जो नालो आहे ग्रैंड मास प्रोजेक्ट। हाणे इन प्रोजेक्ट में सॼी दुनिया मां अलॻि अलॻि ग्रैंड चिल्ड्रन, माना पोटे पोटिन, ॾोटे ॾोटिन, पंहिंजे ग्रैंड मदर सां वेही करे उन्हनि जूं आखाणियूं ऐं उन्हनि जी काई हिकु रेसिपी सिखी वरिती आहे। ईअं अलॻि अलॻि भाषाउनि में ठहियल आहिनि एंड ग्रैंड मास प्रोजेक्ट वेबसाइट तव्हां लाइ डिस्क्रिप्शन बॉक्स में विझंदमि त सभु डिटेल्स उते अथव, प्लीज़ चेक कजो। त बेसिकली ग्रैंड मास प्रोजेक्ट इहा जेकी वेब सीरीज़ आहे इहा ॾाढी सुठी आहे एंड मूंखे उन जे अंदरि जेके इहे शॉर्ट फिल्म्स आहिनि, डॉक्यूमेंट्री फिल्म्स आहिनि, ॾिसण में ॾाढो मज़ो आयो। ऑफकोर्स नताशा जो मुंहिंजो फेवरेट आहे बिकॉज़ मूंखे भाषा सम्झ में पई अचे एंड इहा भाषा ई आहे जेकी असांखे कनेक्ट थी करे, जंहिंजे करे तव्हां इहो वीडियो ॾिसो था, जंहिंजे करे तव्हां हिन चैनल ते सब्सक्राइब कयो आहे न, प्लीज़ घंटी वॼाइजो, पक पक। नताशा जी नानी सिंध में ॼाई हुई एंड हुन डॉक्यूमेंट्री फिल्म में प्रॉपरली सिंधी कढ़ी जे बारे में मस्त नानी ठाहे थी, ॻाल्हियूं ॿोलियूं कनि था, नाना वेठा आहिनि। ॾाढी मस्त फिल्म अथव, हाणे तव्हां ॾिसंदा 1 मिंट जे अंदरि। बट आई जस्ट वॉन्ट टू टेल यू ऑल, नताशा जी फिल्म जाम हंधि स्क्रीन थी आहे, कॉलेजिस में, फेस्टिवल्स में, इंटरनेशनली ऑल ओवर द वर्ल्ड स्क्रीन थी आहे। ऐं ख़ाली इहा हिकु न, ॿियूं ॿियूं फिल्म्स नताशा ठाहे थी। इहो हुन फील्ड आहे, इन में उहो कमु कंदी आहे एंड आई एम सो ग्रेटफुल टू नताशा कि हुन असांखे फिल्म जी ओरिजिनल कॉपी मोकिलियईं and she agreed to be part of the Partition series. दिल सां मां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं थैंक यू थी चवणु चाहियां नताशा खे। एंड आतुर वेठी आहियां कि तव्हां इहा फिल्म ॾिसो बिकॉज़ एॾी सुठी ठाही अथई, मूंखे जाम वणी। असांखे हिते सिंधी फिल्म फेस्टिवल टीम खे ॾाढी वणी पिक्चर। आई होप यू आर एक्साइटेड। अचो ॾिसूं फिल्म। हेलो, हरिओम मम्मी। हरिओम बेटा। कहिड़ो हाल आहे? बस सुठो आहे। छा थी करे? बस हाणे नताशा सिंधी कढ़ीअ जी मूवी थी ठाहे। अच्छा, हा,
पोइ कढ़ीअ में छा छा विझंदा? छा विझंदासीं? कढ़ीअ में सिङियूं, अच्छा ऐं मटर, अच्छा भिंडियूं, वाङण, अच्छा अच्छा बिह, अच्छा हा, ऐं गोभी, फूल गोभी, अच्छा हा, सावा मिर्च, ऐं कढ़ी पत्ता। ये धोया है सब? हाँ सब अच्छा ready। अच्छा। हा, भिंडी हिन में रखंदी वञे हिते। अच्छा हा, पेपर ते न रख। नताशा तू पाकिस्तान ॾिठो? ना दे हाँ हाँ। देखा ना, पर वो देखा था जब ही वो हिंदुस्तान पाकिस्तान हुआ था। ना तॾहिं कीअं हो हुते बि मिलंदी हुई? हा, पाकिस्तान ॾाढा बिह सुठा, इन खां बि हेॾा थुल्हा, ॾाढा सुठा। हिन बिहनि में अंदरि थोरा वार निकिरंदा आहिनि, उहो कंहिंखे सुठो न लॻंदो आहे। असांखे त ॾाढा वणंदा आहिनि बिह। दादा त पकोड़ा बिहनि जा। अॻे ज़माने में सभु हथ सां कमु कंदा हुआ, भई कसरत थिए बाटीअ जी। हाणे हाणे किथे था कनि, हाणे कसरत कयो पैसा ॾेई था कराइनि। हे गिदामिड़ी खटी, भई हिन में विझिजे, भई खटी थिए, ऐं पोइ हिन में जेके अंदरि खोखड़ा आहिनि न उहे कढी छॾिजनि, खखड़ा ऐं हे जेके सम्झ हिन जो इहो कचिरो आहे, टेस्ट ईंदी आहे। पोइ मथां राई बेसन थी विझां। हा, थोरो तेल हीअं हुजे, ॾाढो सुको न हुजे। देखा न बेटा? हा, पिंक खां थोरो वधीक हुजे, थोरो ॾाढो लाल न हुजे, उहो सड़ी वेंदो बेसण। हा, बसि हाणे थी विया। हाणे पाणी थी विझां, थोरी कैमरा परे कर त छंडा न पवनि। देखा न कलर, ॾिठे न? हा, थोड़ा थोड़ा पानी डालने का। लूणु ॾिसबो, भई घटि आहे त पोइ वरी विझिबो। हा, हेठि गिदामिड़ी डालूं थोड़ी, तो खट्टी न थी वञे ॾाढी। बस टेस्ट करनी है माँ क्या? तव्हां कजो।
थोड़ो लिबर फिको। वाह भाई वाह, वाह भाई वाह। हल भाई असां रोटी खाईंदासीं सिंधी कढ़ी, बुख लॻी आहे ॾाढी। नताशा छा थी करे बेटा? हाँ पिक्चर थी ठाहियां पिक्चर थी ठाहे कंहिंजी? तुंहिंजी। मुंहिंजी? अरे बाप रे। हाँ अभी बुढ़ीअ जी पिक्चर थी ठाहे। तुम भी खाना थदे थी वेंदर। हाँ तूं पंहिंजे घोट सां गॾु खाइजांइ न त मज़ो ईंदे। जल्दी जल्दी ॻोल्ह। ॾिठव तव्हां फिल्म? कीअं लॻव? मस्त आहे न, शॉर्ट स्वीट या मिठी फिल्म, जाम ईअं थधी थरी नाना नानी सां वेठी आहे ॻाल्हियूं थी करे नताशा। मूंखे ॾाढी वणी फिल्म एंड मूंखे जाम इंस्पिरेशन मिली इन फिल्म मां, डॉक्यूमेंट्री फिल्म मां। आई लव मेकिंग डॉक्यूमेंट्री मूवीज एंड आई एम ऑल्सो वेरी इंटरेस्टेड इन कल्चर। असांजे जेके फील्ड्स आहिनि उहे काफ़ी सिमिलर आहिनि रिसर्च जा नताशा ऐं मुंहिंजा। एंड आई रियली लाइक कि कीअं असां किथे बि हुजूं, अगरि असां पंहिंजे पुरखनि खे यादि करणु चाहियूं था, पंहिंजे ग्रैंड पेरेंट्स खे, पंहिंजे ग्रेट ग्रैंड पेरेंट्स खे, त असां किथे बि वेही करे उन्हनि जे ट्रिब्यूट लाइ कुझु न कुझु ज़रूरु करे था सघूं। जीअं नताशा कुकिंग कंदी आहे, वेहंदी आहे सभिनीनि सां, कचहरी कंदा आहिनि, मानी गॾु खाईंदा आहिनि, त इट बिकम्स अ रियली नाइस ट्रिब्यूट पंहिंजे ग्रैंड पेरेंट्स खे। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। प्लीज़ शेयर कजो, हिन वीडियो खे लाइक कजो। लाइक करण सां ख़बर पवंदी आहे कि हा वीडियो वणियो। एंड प्लीज़ सब्सक्राइब करो सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल खे। घंटी वॼाइजो, घंटी घंटी। आई होप इन सीरीज़ में जेके ॿिया वीडियोज़ असां विधा आहिनि तव्हांखे अलॻि अलॻि शहरनि में वठी हलिया आहियूं, उहे बि तव्हां ॾिठा आहिनि। न ॾिठा हुजनिव त प्लीज़ कैचअप कयो। घीअर ठाहियो आहे, ओसाण ठाही आहे, कारा मटर ठाहिया आहिनि, हाणे नताशा सां सिंधी कढ़ी ठाही आहे, मोहित सां चिकन ठाहियो आहे, माना सभु कुझु अथव। ठीकु आहे, मिलूं था असां ॿिए वीडियो में। तेसिताईं खोड़ प्यार। बाय।